जत ज़ोरावर ओसाते अजूम जो कुंडल वठी विया रात अजूम अल्लाह जत ज़ोरावर ओसाते अजूम जो कुंडल वठी विया रात अजूम अल्लाह जत ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ततीअ थधीअ कौह कान्हे वेल वेहण जी, मतां थई ऊंदा पेर न लही पिरीअ जो। तती हुजे थधी हुजे गर्मी सर्दी हुजे हलंदी रहो, छो त वेहण जी वेल नाहे। वक़्तु थोरो आहे, कमु घणो वॾो आहे। जेको कमु तूं पंहिंजे हथ में खयो आहे उहो एतिरो वॾो अहम ऐं थकाईंदड़ आहे जो तोखे हिकु लहज़ो बि वेहणु न घुरिजे। जो हिते मुसलसल ई उन जो अकेलो हल आहे। मतां ऊंधाई थी वञई, सिजु लही वञई, वक़्तु गुज़री वञई, तो पुनः जो पेर पिरीअ जो निशान मंज़िल मक़सद जो रस्तो विञाए वेही रही।